सखत सेंट्रल जेल में एक भेरो ॿीहर अहिड़ी ख़बर आई है जिन सिर्फ़ एक ख़ानदान के सोगवार कयो आहे, पर जेलन जे निज़ाम ते भी केतिरा ई वॾा सवाल उथारे छॾिया आहिनि। 24 वरनि जो दिनेश कुमार, जेको शराब जे केस में कैद हो, जेल अस्पताल जे वॉशरूम मां अगट सां फाव ॾिनल हालत में मिलियो। जेल इंतज़ामिया वाक़े खे ख़ुदकुशी करार ॾेई रही आहे, पर वारसन जो मौक़िफ़ बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। दिनेश जे वालिद चांद जो इल्ज़ाम आहे त संदसि पुट खे बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो। हू ॿुधाए थो त सिर्फ़ 2 ॾींहं अॻु मुलाक़ात दौरान दिनेश जेल अंदरि मुबैना तशद्दुद जी शिकायत कई हुई। संदन चवणु आहे त हुन कॾहिं बि ख़ुदकुशी जहिड़े कंहिं इरादे या ज़हनी परेशानी जो इज़हार न कयो। जेल इंतज़ामिया मूजिबि दिनेश कुमार खे शराब जे केस में गिरफ़्तार कयो वियो हो ऐं जेल हवाले कयो वियो हो। हू जेल जे अस्पताल में दाख़िल हो, जितां वॉशरूम मां संदसि लाश अगट सां फाव लॻल हालत में मिलियो। कैदी ख़ुदकुशी कई आहे। हाणे सवालनि जो हिकु डिघो सिलसिलो शुरू थिए थो। छा अगट वाक़ई एतिरो मज़बूत थी सघे थो जो हिकु बालिग इंसान जो वज़न बर्दाश्त करे सघे? वॉशरूम में अहिड़ी कहिड़ी जाइ हुई जिते फाव लॻाइणु मुमकिन थियो? जेकॾहिं दिनेश जेल अस्पताल में दाख़िल हो त संदसि निगरानी छो न कई वई? छा जेल अंदरि CCTV कैमराऊं मौजूद आहिनि या न? ऐं सभ खां अहम, छा हिन वाक़े जी हर रुख खां आज़ाद, गैर जानिबदार ऐं शफ़ाफ़ जांच थींदी? वाटसन पोस्टमार्टम खां इनकार कयो, जंहिं सबबि मौत जे असल सबब बाबति केतिरा ई अहम सवाल अञा ताईं जवाब तलब आहिनि। अहिड़ी सूरत हाल में कंहिं बि नतीजे ते पहुचण खां अॻु फॉरेंसिक, तिबी सबूत ऐं मौजूद रिकॉर्ड जो तफ़सीली जाइज़ो वठणु इंतहाई ज़रूरी आहे। जेल अंदरि कंहिं बि क़ैदी जी मौत खे हसास वाक़ियो सम्झो वेंदो आहे। अहिड़नि हालतनि में अणधुरी अदालती या आला सतही जांच, फॉरेंसिक ऐं तिबी शाहिदियूं, जेल अमले जा बयान ऐं मौजूद वीडियो या ॿियनि सबूतनि जो जाइज़ो हक़ीक़त साम्हूं आणण लाइ अहम हूंदो आहे। हर नओं लाश, हर नओं इल्ज़ाम, हर नई वज़ाहत खां पोइ बि हिकु सवाल साॻियो रहिजी वञे थो। छा असांजा जेल ऐं हिरासती मर्कज़ सज़ा लाइ आहिनि या मौत जो हंधु बणिजी रहिया आहिनि? जेसीं ताईं हर कैदी जी मौत जी शफ़ाफ़ ऐं अणधुरी जांच न थींदी, तेसीं ताईं शक, सवाल ऐं बेइतमादी ख़तमु न थींदी। छाकाणि त इंसाफ़ सिर्फ़ु थियणु न घुरिजे, पर थींदे नज़र बि अचणु घुरिजे।